नाज़रीन, मुराद मेमर थाणे जी हद में घर अॻियां बीठल नौजवान खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे सरवर मेमण। जी सरवर, वधीक अपडेट कजो। जी, कराची मरीज इलाइक़े में गुजरात अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते घर जे ॿाहिरां बीठल शेरी खे पूरो दौरिया पूरो गोलियूं लॻण सबबि नौजवान मारिजी वियो आहे। वाक़ियो मेमकोट थाणे जी हद न्यू पैराडाइज़ सिटी ओल्ड थाणे पेश आयो आहे, जिते नामालूम मोटरसाइकिल सवार जेके नौजवान फुर खां पोइ फायरिंग कंदा फरार थी विया। फायरिंग जे नतीजे में गोलियूं नौजवान जे चेहरे ते लॻियूं, जंहिं सबबि उहो मौक़े ते मारिजी वियो आहे। मारिजी वियल जेको आहे नौजवान सुञाणप 35 वरीअ जे नदीम वली मोहम्मद तौर ते कई वई आहे। वाक़िए जी इतला ते मेमनपुर पुलिस वाक़िए वारनि हंधि पहुची मारिजी वियल नौजवान जो मर्द तबरी अस्पताल मुंतक़िल करायो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि नौजवान जो मर्द वारसनि हवाले कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो इन सिलसिले चयो आहे त नौजवान घर ॿाहिरां वेठो त नामालूम मोटरसाइकिल सवार जेके हथियार बंदो आहे उहो फुर जे इरादे सां हुते आया ऐं नौजवान सां मोबाइल पैसा जेके फुर करे फरार थियण खां पोइ हुननि फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में नौजवान जेको आहे उहो तॾहिं ते मारिजी वियो आहे। इलाइक़े वासियुनि अफ़सोसनाक वाक़िए ते SSP मलीर सां वाक़ई नोटिसनि जी घुर कंदे पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। जी सरवर, अवां जी महिरबानी।